एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी टंडियल हयार में असद जिस्कानी ते फायरिंग वारे वाक़े जी अदालती जांच जो मुतालबो कयो आहे। डॉक्टर कादिर मक्सी लम्स अस्पताल पहुची असद जिस्कानी सां अयादत कई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त असद जिस्कानी खे लॻल गोली जो केस कयो वञे। असद जिस्कानी खे लॻल गोली जो केस दाख़िल न पियो कयो वञे। एसटीपी सरबराह जो चवणु आहे त वाक़े में हर तरफ़ खां फायरिंग थी, ख़बर नाहे भोलू खे कंहिंजी गोली लॻी। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो त असद जिस्कानी खे मारण जी साज़िश हुई पर नाकाम थी विया आहिनि। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदा पिया हलूं। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी टंडियल हयार में असद जिस्कानी ते फायरिंग वारे वाक़े जी अदालती जांच जो मुतालबो कयो आहे। डॉक्टर कादिर मक्सी लम्स अस्पताल पहुची असद जिस्कानी सां ताज़ी अयादत कई आहे, जंहिं ते सिंध टीवी न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो त असद जिस्कानी खे लॻल गोली जो केस दाख़िल कयो वञे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे जाम शोरे में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मुर्तज़ा नुआई सां। मुर्तज़ा, अपडेट कजो, डॉक्टर कादिर मक्सी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वधीक छा चयो? जी बिल्कुल लेना ही सरबराह डॉक्टर कादिर मक्सी लम्स अस्पताल जाम शोरों में असद जिस्कानी की अयादत कराइण लाइ पहुतो आहे, जिते हुन सिंध टीवी न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल करे चयो आहे त चंदो अलायर वाक़े जी अदालती जांच कराइण समेत असद जिस्कानी खे लॻल गोली जो केस पिणु दाख़िल कयो वञे। सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मक्सी जो चवणो त गुज़िरियल ॾींहुं चंदो अलायर में पेश आयल वाक़े जी अदालती जांच थियणु घुरिजे। असद जिस्कानी खे लॻल गोलीअ वारे मामले जी FIR हिन वक़्तु ताईं दाख़िल न थी आहे, जेका FIR दाख़िल कई वञे। जॾहिं संदसि चवणो त गुज़िरियल ॾींहं वारे वाक़े में हर तरफ़ फायरिंग थी आहे। ख़बर न आहे त खलील गोलियों के कंहिंजी गोली लगी है, वो कंहिंजी गोली मरी वियो आहे। संदसि चवणु आहे त गुज़िरियल दफ़े शहीद अल्ताफ़ जिस्कानी जे भाइरनि अदालत में जेको आहे सो गोलू ऐं संदसि साथियुनि हमिलो करे उन्हनि खे जेको आहे सो मारकुट कई। जॾहिं संदसि चवणु त गुज़िरियल ॾींहं वारो वाक़ियो असद जिस्कानी खे मारण जी साज़िश हुई पर उहो जेको आहे सो उन ई में नाकाम थी विया आहिनि। संदसि चवणु त अल्ताफ़ जिस्कानी जी शहादत ते चंदो अलायार अंदरि कंहिंखे पत्थर बि न लॻो, पर अॼु गुज़िरियल ॾींहं खां वठी चंदो अलायार में वन फाइव चेकपोस्ट समेत उते जेको आहे सो रोडनि रस्तनि ते गाॾियुनि खे बाहि ॾिनी थी वञनि। असां का दहशतगर्दी न कई आहे। गुज़िरियल ॾींहं वारे वाक़े खां साबित थी वियो आहे त छा पियो थिए ऐं केरु ग़लति आहे। संदसि चवणु आहे सरकार जी ज़िम्मेवारी आहे त गुंडागर्दी बंदि कराए जेके शहरी आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जी ठीकु आहे मुर्तज़ा, अपडेट करण लाइ वरी महिरबानी अव्हां जी।